भागन वारा साध संगत जी कल युग में गुरु नानक जड़ो गुरु मिलण वाकई नसीबन की गाल है, वाकई भागन की गाल है। जैसे गुरु नानक मिली वियो उनके बियो खपे छा, सब कुछ मिली वियो। माण थींदो आहे रे गुरु ते, बंदो आयो आहे वञणो आहे। कल आयासीं, सुबुह हलिया वेंदासीं, देह नासवंता ख़त्म थी वेंदी। पर कमाल आहे, अहिड़ो थाल परोसे गुरु अर्जन देव महाराज ॾेई विया, अहिड़ो गुरु असांखे ॾेई विया, अहिड़े गुरु जे हथ असांजो पल्लो खिड़ाए विया। अॼु पूरी दुनिया पहला प्रकाश गुरु ग्रंथ साहिब जो मनाए थी। अॻिते गुरता गदी दिवस भी संगत मनाईंदी। कमाल जी ॻाल्हि, पहला प्रकाश भी मनायूं था, गुरता गदी जूं ख़ुशियूं भी कंदासीं, पर असांजे सतगुरु जो ज्योति जोत कॾहिं न थियणो। सतगुरु मेरा सदा सदा, ना आवे ना जाए, ओ अविनाशी पुरख है, सब में रहा सदा। गुरु वञणो न आहे असांजो जेको आयो आहे। कुल कायनात जेसिताईं दुनिया क़ाइम आहे, असांजो सतगुरु भी क़ाइम दाइम आहे। अहिड़ो सतगुरु साध संगत जी, सतगुरु जो पहला प्रकाश रामसर साहिब गुरु अर्जन देव महाराज रचना पूरी कई। जेॾी महिल गुरु ग्रंथ साहिब संपूर्ण तैयार थी विया, भाई गुरदास जी को लिखाया। पहिरों तो सतगुरु बाणियूं कठियूं कयूं। सॼी मेहनत गुरु अर्जन देव महाराज पंचम पातशाह जी, छो जो जेके गुरु पहिरों गुरता गदी जो तिलक ॾियनि पिया, पोइ जंहिं गुरु जूं जेके बाणियूं उचारण थियन हुयूं उहे भी गॾु ॾेई वञनि पिया। उन्हनि सभिनि बाणियुनि खे एकत्र करे, इकठो करे गुरु अर्जन देव महाराज ग्रंथ तैयार करायो, जेको अॼु असां वटि सुभायमान आहे, जेको अॼु असांजो गुरु आहे। गुरु ग्रंथ साहिब महाराज जे पहला प्रकाश जो इतिहास रामसर जे कंडे, अॼु गुरुद्वारा रामसर साहिब मौजूद आहे अमृतसर में। जीअं रचना पूरी थी, अॼु सतगुरु हुकुम कयो, वञो बीड़ साहिब को बाबा बुड्ढा जी के वठी अचो। बाबा बुड्ढा जी आया। सतगुरु जो बाबा बुड्ढा जी, रचना पूरी थी वई आहे, संपूर्ण लिखाए छॾिया आहिनि गुरु ग्रंथ साहिब महाराज। हाणे सतगुरु जो प्रकाश काथे थे? बाबा बुड्ढा जी चवंदा, पातशाह श्री गुरु ग्रंथ लायक दरबारा, और स्थान न को मुरारा। दरबार साहिब को ॿियो कोई स्थान नहीं, सब को पवित्र स्थान आहे। जाथे अॼु असां सभु वी करे चऊं था, ॾिठे सभे थां नहीं तुध जेहिया, बद्धो पुरख विधाते तां तू सोहिया। पातशाह उते थे। ठीक आहे बाबा बुड्ढा जी, सतगुरु हुकुम करे छॾियो संगत खे। अमृत वेले सॼी संगत कठी थे। सुबुह गुरु ग्रंथ साहिब महाराज जो पहिरियों प्रकाश थींदो। अमृत वेलो थियो, संगत स्नान कयो। पहिरियों तो संगत सुम्ही पई रात जो जंहिं टाइम, तो गुरु अर्जन देव महाराज सत्कार उन्हीं वक्त समझाए छॾियो तो गुरु ग्रंथ साहिब जो सत्कार करणो कीअं। रामसर साहिब पलंग ते गुरु ग्रंथ साहिब महाराज खे विराजमान करे गुरु अर्जन देव महाराज पंहिंजी चादर हेठि विछराए छॾी, उते सुम्हिया। काथे वो कवि संतोष सिंह लिखे तो, भूम सैन सब तहां विराजे, श्री गुरु ग्रंथ मंजी पर राजे। गुरु ग्रंथ साहिब महाराज मंजी ते विराजमान कराया पलंग ते, पाण चादर विछाए हेठो सुम्हिया। हाणे अध रात जो गुरु अर्जन देव महाराज उथी आया, संगत ने ॾिठो संगत सुम्ही पई। घुमदे घुमदे अची बाबे बुढ़े वटि पहुता। हाणे सोचनि पिया, सिखनि बाणी उचारण कई, प्यार वारनि गुरबाणी ॿुधाई, दर्ज कई तसे, लिखी भाई गुरदास जी आहे। हाणे जे पंहिंजी कुल मों, पंहिंजे घर मों कंहिंखे ग्रंथी बणाईंदा त अॻिते हली चवंदे देरि न कंदा त असांजे ॾाॾे जी बाणी बि दर्ज आहे। हाणे ग्रंथी कंहिंखे थापियो वञे। नज़र वई बाबे बुढ़े ॾे, मुंहुं जे चेहरे ॾे ॾिसी, जलाल ॾे ॾिसी, चेहरे ते नूर ॾिसी करे बाबा बुड्ढा जी खे गुरु अर्जन देव महाराज चवंदा, ब्रह्म ज्ञानी बाबा बुड्ढा जी सिख पंथ जा कुतबी सितारा होता। चैन गुरनि जी तव्हां सेवा कई आहे। गुरु नानक जे सीने सां ॿ दफ़ा लॻाओ। गुरु अंगद देव महाराज जो संग तव्हां कयो आहे। गुरु अमरदास महाराज जे चरणनि में रहिया हो। पिता गुरु रामदास महाराज जी शरण में रहिया हो। तव्हां खां वॾो ॿियो कोई न हूंदो। सतगुरु ईअं चई उते हलिया विया। अमृत वेलो थियो, सॼी संगत तैयार थी, स्नान करे पाठ करे जेॾी महिल अची पहुता
तो बाबा बुढ़ा जी जो नेम हूंदो बाबा बुढ़ा जी पोयों वञी वेंदा हुआ निमाणप हुई अग सिख असां जहिड़ा न हूंदा हुआ अॼु असांखे कुझु न ईंदो बि न सभु कुझु असांखे ईंदो आहे काथे हिकु शब्द पढ़णु अची वञे न पोइ मां करे न मां ॿुधां पर साध संगत जी माफ़ कजो गुरु नानक जे घर जी पहिरीं क्लास कच्ची क्लास जंहिंखे असां चवंदा आहियूं केजी गुरु नानक जे घर जी केजी क्लास ई निमाणप गुरमत ॾिठे ग़रीबी आहे गरीब बणिजी वञ सिर्फ़ु मुख सां न मन सां चओ दाता कहो नानक सब तेरी वडियाई कोई नाम सपने मेरा कबीर मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तेरा तेरा तुझको सौंपते क्या लागे मेरा दाता मुझे तो कुछ आहे तू तू करता तू हुआ मुझ में रहा न हूँ जद आपा बरका मिट गया जब देखो तत तू दाता हाणे तो जादे ॾिसदो आहे जादे ॾिसदी आहे तू ही नज़रदो आहे बस बाबे बुढ़े जी सुरती आहे हुई पोयों वञी वेंदा निमाणा बणिजी अॼु जीअं वञण लॻा गुरु अर्जन देव महाराज आवाज़ ॾेई चवंदा बाबा बुढ़ा जी अॼु पोयों न अॼु अॻो अचो बाबा बुढ़ा जी हथ जोड़े चवंदा दाता नौकर हमेशह मालिक जे पोयों सुठो लॻंदो आहे नौकर कॾहिं अॻो न आहे वेंदो गुरु अर्जन देव महाराज चवंदा न बाबा बुढ़ा जी अॼु तव्हां अॻो हलंदव असां तव्हांजे पोयों हलंदासीं दाता इहो कीअं हाँ बाबा बुढ़ा जी अॼु गुरु ग्रंथ साहिब तव्हांजे सिर ते विराजमान करे प्रकाश थींदो असां पोयों चवर साहिब झुलाईंदासीं सॼी संगत हैरान थी वई साहिब बुढ़ा आगे कीना तह पाछे सतगुरु सुख लीना पोयों थी करे गुरु अर्जन देव महाराज चवर साहिब झुलाईंदा झुलाईंदा हाणे कीर्तन कंदा कंदा अची जेड़ी माल हरमंदर साहिब में अंदर दाखिल थिया सतगुरु जा स्वरूप रखी करे बाबा बुढ़ा जी पोयों थियण लॻा उते गुरु अर्जन देव महाराज चवंदा बाबा बुढ़ा जी विराजमान त करे छॾियो सतगुरु खे हाणे पहिरियों फुरमान केरु ॿुधाईंदो तव्हां त पोयों थियो था बाबा बुढ़ा जी चवंदा दाता गुरु तव्हां हक़ तव्हांजो आहे संगत तव्हांजो इंतज़ार करे थी अचो हुकुमनामो तव्हां वठो सतगुरु चवंदा न बाबा बुढ़ा जी पहिरियों हुकुमनामो तव्हांखे ई वठिणो आहे तव्हां वठंदव चवर साहिब ॾिनो हथ में उहा मर्यादा साध संगत जी उन्हनि ॾींहंनि जी शुरू थी आहे हरमंदर साहिब में अॼु बि बाबे बुढ़े जी पदवी खे एॾो मान जो सिवाय ग्रंथी जे सिवाय ॿिन चवरदार जे कोई बि उन चवर साहिब जी हथ न आहे लॻाए सघंदो कोई अॻो न आहे वेंदो हरमंदर साहिब बाबे बुढ़े जी पदवी खे मान सतगुरु चवर साहिब ॾिनो बाबा बुढ़ा जी वेठा हाणे प्रकाश करण लॻा गुरु अर्जन देव महाराज आवाज़ ॾेई चवंदा बुढ़ा साहिब खोलो ग्रंथ लेहो आवाज़ सुने सब पंथ जीअं सतगुरु जो बुढ़ा साहिब खोलो ग्रंथ अमृत वेले जो टाइम सभागो टाइम जेके असां चवंदा आहियूं साहिब चवंदा न मोह के बोलण बोलिए जित सुन धरे प्यार अमृत वेला सच नाओ वॾियाई जंहिंजी पुकार काथे न आहे ॿुधी वेंदी न त पोइ साहिबनि गुरबाणी में लिखियो आहे बाबीहा अमृत वेले बोलिया तव्हां दर सुणी पुकार जॾहिं बबीहो बि अमृत वेले पुकारे थो न त हुनजी पुकार परवान थी वञे थी गुरु जे दर उहो समूह अमृत वेले जो हरमंदर साहिब सोनो जंहिंखे अॼु असां सभ को दुनिया जो सोनो घर चवंदा आहियूं गुरु रामदास महाराज जी नगरी हरमंदर साहिब सरोवर में पाणी लबालब भरियो पियो आहे अमृत वेले जे टाइम सतगुरु आवाज़ ॾींदा बुढ़ा साहिब खोलो ग्रंथ लेहो आवाज़ सुने सब पंथ अदब सहित ग्रंथ तब खोला लेहे आवाज़ बुढ़ा मुख बोला भित भित इट इट गाए पई हरमंदर साहिब जी सुही महला पंजवा संता के कारज आप खलोया हर कम करावण आया राम धरत सुहावी ताल सुहावा विच अमृत जल छाया राम जड़ी मार बाबा बुढ़ा जी हुकुमनामो वरतो ॾिसो साध संगत जी अॼु असां में देर आहे देर असां में आहे गुरु में देर न आहे कोई चए थो पन्ना आहिनि कोई चए थो किताब आहे कोई चए थो कागज़ आहे कोई चए थो सिर्फ़ु लफ़्ज़ आहिनि ॿियो कुझु बि न आहे बाबा आनंद सिंह जी चवंदा आहिनि मुंहिंजी ज़बान सड़ी पए मां चवां कागज़ आहे पन्ना आहिनि या अखर आहिनि न कोई मुंहिंजी नज़र सां ॾिसे कोई माखो पुछे त गुरु ग्रंथ साहिब जो हिकु हिकु अखर हिकु हिकु लफ़्ज़ गुरु नानक जो अंग आहे गुरु नानक जो अंग आहे तूं मन त सही
अज भी सिख जे श्रद्धा रखी करे मथो टेके ॾिसे गुरु ग्रंथ साहिब खे लिखाए वठो साध संगत जी ताबे ते वही गुरु नानक नज़रे पहुचे।